नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त वहाँ के भिरयास्टी में खबर ॾींदा हलो त भिरयास्टी लॻ महराबपुर शहर जी रवासी नारी ताहिरा शीदी कराची में वीडियो लिंक ज़रिए भिरयास्टी प्रेस क्लब जे साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त 4 महीना अॻु मुंहिंजे पीउ यार हुन शीदी पैसनि एवज़ ज़बरदस्ती मुंहिंजी शादी इलाही बख़्श सां कराई, जंहिंमें मुंहिंजी रज़ामंदी शामिल न हुई। मुंहिंजो मुड़ुसु इलाही बख़्शीदी मूं ते तशदद ऐं सख़्त मारकुट कंदो हो। अहिड़ी शिकायत काफ़ी भेरा मूं पंहिंजे पीउ ऐं भाउ खे पिण ॾिनी, पर हू ख़ामोश रहिया। हुन करे मां तशदद खां तंग अची पंहिंजो घर छॾे कराची में रहां थी। मूंखे कंहिं भॻवा न कयो आहे। मूं सिटी कोड कराची में खलह लाइ पिण दरख़्वास्त ॾिनी आहे, जॾहिं त मुंहिंजा माइट भाउ तैयब शीदी, चाचो बख्श अली ऐं मुंहिंजो भेणायो वसीम बुढ़ो मूंखे मारणु चाहिनि था, जंहिं करे मुंहिंजी ज़िंदगी खे सख़्तु ख़तरो आहे। मूंखे ख़दशो आहे त हू कंहिं महिल बि मूंखे जान सां मारे छॾींदा आहिनि। चीफ जस्टिस हाई कोर्ट, वज़ीर आला सिंध, IG सिंध, SSP नौशर फिरोज़ ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त मूंखे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।